अस्सलाम वालेकुम नाज़रीन कहिड़ा हाल आहिनि उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं दोस्तो असांजो जेको फेसबुक पेज आहे सलाम सिंध इनखे वधि खां वधि फॉलो कयो ऐं असांजो यूट्यूब चैनल उनखे बि सब्सक्राइब कयो असां मौजूदु आहियूं तारीख़ी शहर जरवार में भगत कंवरराम जे नाले सां ई मनसूब शहर तारीख़ी शहर आहे ऐं उन सां वरी भर में ई जेको तारीख़ी माॻ आहे जेको लोढ़े जे नाले सां सॾियो वेंदो आहे लोढ़े जी छा तारीख़ आहे साईं जन असां सां गॾु आहिनि वधीक असांखे मालूमात ॿुधाईंदा साईं अस्सलाम वालेकुम पहिरियों त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो वालेकुम सलाम अदा मुंहिंजो नालो शाह मोहम्मद सुमरो आहे मां एमफिल स्कॉलर आहियां ऐं मूं सिंधी ग्रामर ते एमफिल जो जी डिग्री वरिती आहे ऐं शाइर बि आहियां ऐं उस्ताद बि आहियां सो दरबार जो रहवासी आहियां इन करे तव्हां सां गॾु बीठो आहियां बिल्कुलु हिन लोढ़े जी साईं छा तारीख़ आहे ऐं ही लोढ़ो त असां अॼु जेको आहे विज़िट कयो आहे बाक़ी वञी सिर बचाइनि ही मस्जिद शरीफ़ आहे जेको पोइ न हिन जी तारीख़ छा आहे थोरो असांखे ॿुधायो दोस्तनि खे हा हिन जी तारीख़ तारिक भाउ जेसि ताईं असां स्टडी कई आहे उन मां मालूम थियो आहे त ही लोढ़ो असल में क़ैद खानो आहे जॾहिं अंग्रेज़नि होर तहरीक खे कुचलियो जेका सूर्य बादशाह साईं पीर साईं सबतुल्ला शाह सानी ठाही हुई सिंध खे सेव करण जे लाइ सो सिंध खे अंग्रेज़नि जे वञण खां पोइ सिंध खे संभालण जे लाइ पंहिंजी जेका तहरीक ठाही पए उनखे कुचलण जे लाइ अंग्रेज़नि जेको आहे जेके कारवायूं कयूं साईं खे बि गिरफ़्तार कयो वियो उन खां पोइ होरनि जेके वरी माना जेको आहे गोरिला जेके कारवायूं कयूं उन्हनि जे पस मंज़र में उन्हनि खे क़ैद बि कयो वियो छो त बग़ावत जा केस हलिया उन ते उन्हनि हुरनि ते ऐं पोइ हुरनि खे क़ैदुनि में बि रखियो वियो पर क़ैदुनि जो तादादु अंग्रेज़ वटि थोरो हुयो हुरनि जो तादादु तमामु घणो हुयो पोइ इन करे हुननि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लोढ़ा ठाहिया लोढ़ो असां चवंदा आहियूं वणनि जूं लामूं कटे अची चौदीवारी ठाहिण उन्हनि जे ज़रिए सो अहिड़े क़िस्म जा उन्हनि जेको आहे क़ैदूं ठाहियूं जन में उन क़ैद खे वधीक क़ैद जी चौदीवारी खे मज़बूत करण जे लाइ बि ख़ुदि उन्हनि क़ैदुनि खां इहो कमु वरितो वेंदो त उहे वणनि मंझां लामूं कटे अची पंहिंजी क़ैद खे मज़बूत कंदा उन्हनि खे क़ैद असल में करण जो तरीक़ाकार बि अंग्रेज़नि इहो रखियो त उन्हनि जूं असल में उन्हनि जा ॿार उन्हनि जूं औरतूं जेके आहिनि उहे क़ैद कयूं हुयूं ख़ासि तौर ते बाक़ी मर्दनि खे उन्हनि पंहिंजे कमनि कारनि जे लाइ आज़ादु कोन छॾियो उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमु उहे ॾींदा हुया त तव्हां हीउ कमु करे ईंदा तव्हां हीउ कमु करे ईंदा ऐं पोइ छो त उन्हनि जूं औरतूं ऐं ॿार हिते क़ैद हूंदा इन करे हुर मजबूरी माना वापसि बि ईंदा जेकॾहिं उन्हनि जा ॿार हिते न हुजनि हा त उहे भॼी वञनि हा केॾे लिकी वञनि हा सो ही क़ैद जो हिकिड़ो निरालो ही साईं जेके आसार कुझु बचियल आहिनि रूम टाइप ते जेको हे ॾिसूं था असां रूम्स कमरे टाइप जा ठहियल आहिनि इहे आख़िर आहिनि छा इहे कहिड़ा आसार आहिनि तव्हांजे हिसाब सां तव्हां तारीख़ बि माशाल्लाह पढ़ी हूंदी इहे आहिनि छा हा त इन जे लाइ मालूमात तमामु घटि मिले थी असांखे किताबनि में पर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे ही जेका स्ट्रक्चर मां ॾिसां पियो छो त असां वटि बिल्डिंग्स त कोन्हनि हाणे रुॻो अहिड़ो लॻियल आहे बुनियाद आहिनि इन्हनि वञा मूंखे मालूम थिए थो त ही उन्हनि जे ऑफिसर्स जी रहण जूं जायूं हुयूं इहे कुझु कमरा जेके आहिनि उहे उन्हनि जे ऑफिसरनि जे रहण जे लाइ हुया बाक़ी हुरनि जे रहण जे लाइ कोन हुया सो बाक़ी जेका आहे तव्हांजे पुठियां हिकिड़ी मस्जिद बि नज़र अचे थी इहा बि ज़रूरु कुझु मुस्लमान बि हूंदा सर मस्जिद हिते हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त मस्जिद ज़ाहिर ठहियल आहे अंग्रेज़ त निमाज़ कोन पढ़ंदा हुआ छा जेके क़ैदी हुर या उन्हनि खे निमाज़ पढ़णु ॾिनो वेंदो तव्हांजे हिसाब सां तव्हां छा माना तव्हांजी सोच बिल्कुलु मां सम्झां थो त उन्हनि इहा जेका मस्जिद आहे उहा मस्जिद लाज़मी ॻाल्हि आहे अंग्रेज़ त हाणे नमाज़ कोन पढ़ंदो पर मुस्लिम जेके बि हुया उन्हनि जी थोरे फ़ौज में कुझु बि मुस्लिम हूंदा ज़रूरु ऐं जेके हुर आहिनि उन्हनि खे बि नमाज़ पढ़ण जी आई थिंक इजाज़त हूंदी छो त उहो एतिरो अंग्रेज़ जेको आहे उहो एतिरो अनसिविलाइज़ बि कोन्हे अॼु ताईं सो मुंहिंजे मुताबिक़ त मस्जिद जेकी आहे उहा उन्हनि खे इस्तेमालु करणु ॾिनी वेंदी साईं असां सां गुलाम अली लुंड साहब बि असां सां गॾु आहिनि हिननि खां वधीक जेको आहे पुछंदासीं लोढ़े जे हवाले सां तारीख़ साईं जन वटि केतिरी मालूमात आहे ही जेके रूम्स टाइप जा ठहियल आहिनि या ही मस्जिद ठहियल आहे या हिन लोढ़े जी छा तारीख़ आहे साईं खां वधीक पुछंदा साईं तव्हां असांखे ॿुधाइजो त लोढ़े जी छा तारीख़ आहे अदा ही जेको लोढ़ो तव्हां साम्हूं जा ही फिटल डठल जेके निशान तव्हां ॾिसो था पिया इहे या ही साम्हूं जेका मस्जिद तव्हां ॾिसो था पिया इहा सूर्य बादशाह जेका हुर हिकिड़ी गोरिला तहरीक अली अंग्रेज़नि जे ख़िलाफ़
उन्हनि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जेका तहरीक शुरू कई त पोइ हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो वेड़ जो जंग जो सिलसिलो शुरू थियो। पोइ उहा सिखनि सां जंग छो न हुजे या वरी पोइ वरी जेका अंग्रेज़नि सां जंग छो न हुजे त पोइ उहे हिकिड़ा हुर जेके आहिनि हिकिड़ा बहादुर सिपाही जॾहिं अंग्रेज़नि सां मज़ामत ऐं मुक़ाबले जी सूरत में साम्हूं आया त पोइ अंग्रेज़नि वरी जॾहिं ज़ोर वरितो उन मज़ामत खे चिथण जे लाइ इन सूरत में उन्हनि ही माना जेका आहिनि हिकिड़ी छावणी टाइप ते हिकिड़ी छावणी टाइप ते ही माना उन्हनि हिकिड़ो तयारु करायो त जीअं असां हुरनि खे गिरफ़्तार करे ॿारनि बचनि सूधो ज़ाइफ़ुनि सूधो असां गिरफ़्तार करे जेको आहे उन्हनि खे बंदि कयूं ऐं उन्हनि ते मुसीबतूं अकूबतूं जेके आहिनि उहे अख़्तियार कयूं त जीअं उहे हार खाइनि। पर हाणे हार केतिरी खाधी इहो त हाणे तव्हांजे साम्हूं आहे तारीख़। पर हीअ जेके लोड़ा आहिनि हिते माज़ी में मूंखे यादगिरी आहे हाणे उहे सिरां पटिजी चुकियूं आहिनि। हे साम्हूं जेके तव्हां निशान ॾिसो था पिया ही दड़ियुनि जा हिते माना रूम हूंदा हुआ। पोइ मर्दनि जे लाइ जेको हूंदो हो लोड़ो हूंदो हो कमरा हूंदा हुआ उहे अलॻि हूंदा हुआ ऐं ज़ाइफ़ुनि जे लाइ जेके अलॻि हूंदा हुआ उनजो खाधो पीतो सॼो कुझु हिते थींदो हो। जीअं त सीनियर असांजो दोस्त ॿुधायो वियो त माना ही लोड़ो बि उन्हनि खां ॾियारियो वेंदो हो ऐं ही लोड़ो असांजे सिंध जे उन्हनि बहादुरनि जी माना हिकिड़ी जेके आहिनि उहे आसार बि आहिनि बहादुरी जा हिकिड़ा निशान बि आहिनि जेके हाणे शहर ख़ामोशां जी सूरत में तव्हां असांजे साम्हूं आहिनि ऐं इन्हनि मंझां असांखे सिंध जी उन माज़ी जी तहज़ीब ऐं मज़ामती तहरीक जो हिकिड़ो असांखे तासुर पैदा थिए थो त उन्हनि पंहिंजे माण्हुनि जी जेका आहे पंहिंजे वतन जी मालिकी करण जे लाइ उन्हनि केतिरियूं जेके आहिनि उहे क़ुर्बानियूं ॾिनियूं उन जा मिसाल असांजे साम्हूं आहिनि। यकीनन असां इहा सम्झूं था पिया त ही जेका तहरीक हुई उहा उन्हनि अंग्रेज़ ज़ालमुनि जे ख़िलाफ़ हुई जन हिते व्हील वहाया जिते मासूम नियाणियुनि जो क़तलु कयो ऐं असांजे बहादुर होशू शिदी खां वेंदे जेके आहिनि हेमू कालाणी ताईं उन्हनि असांजा हिते रत जा दरिया वहाया बहादुरनि जा क़तलु कया न हक़ खून कया ऐं पछाड़ी जो सूरे बादशाह खे बि फांसी ते चाढ़े छॾियऊं ऐं उन्हनि जो इहो मिशन हुयो त कंहिं बि सूरत में हिन तहरीक खे कुचलिजे। पर मां सम्झां थो त हू तहरीक ख़तमु कोन थी उन तहरीक जा असर जेके आहिनि अॼु ॾींहुं अॼु सूधो जेके आहिनि मज़ामती सूरत में मौजूदु आहिनि। यकीनन सूरे बादशाह पंहिंजी शहादत माणे पंहिंजे मक़सद खे अञा वधीक कामयाबु कयो। एतिरे क़दुरु जेको आहे हिननि लोड़नि जे इन अकूबतनि उन्हनि बहादुरनि खे जेको आहे मज़ामत करण ते मजबूर कयो जो पछाड़ि जो अंग्रेज़ हितां जेके आहिनि उहे पंहिंजा जेके आहिनि सभई शयूं छॾे करे उहे वठी करे भॻा ऐं भॼी विया ऐं बाक़ी जेके आहिनि हीअ जेके लोड़ा आहिनि असां वटि ही जेके तारीख़ी मक़ामनि जी सूरत में तारीख़ी मागनि जी सूरत में तव्हां असांजे साम्हूं आहिनि। बिल्कुलु साईं हिते सवाल जेको आहे मुंहिंजे ज़हन में अचे थो त जीअं हाणे पाण हिकिड़े तारीख़ी शहर जरवार में जी मौजूदु जी आहियूं जी भगत कंवरराम साहिब जे नाले जी सां बि मनसूब ही शहर आहे तारीख़ी शहर आहे। जरवार त तारीख़ी शहर आहे पर हिन इलाइक़े ते आख़िर लोड़ो नालो इहो कीअं पियो लोड़े जो मक़सदु छा इहो बि थोरो असांखे अदा पुराणे ज़माने में अॼु असां छावणी सॾूं था थाणो सॾूं था पुराणे ज़माने में निज प्योर सिंधी ॿोली में उनखे लोड़ो सॾियो वेंदो याने कुझु कमरा तयारु करे ॿाहिरों जेको आहिनि ढिंगर जेके आहिनि असांजा पोइ बबुर आहे कंडी आहे ॿेर आहे हुननि जा ढिंगर जेके आहिनि उहे माना ॾींदा छो त लोड़े खां कंहिं बि शइ जो निकिरणु ॾाढो तमामु ॾुखियो आहे। अॼु जानवरनि जा लोड़ा आहिनि ॾिसो न हाणे तव्हां जानवरनि जहिड़ो सलूक कयो वेंदो उन दौर में हुरनि सां त उन्हनि खे माना हिकिड़े ढिंगरनि जे लोड़े में बंदि कयो वेंदो जीअं अॼु असां कंहिं जानवर खे कंहिं ॿकरी खे कंहिं रिढ खे लोड़े में बंदि कंदा आहियूं पोइ भली असां हुनजो अंदरि को नंढिड़ो छपिरो ई छो न ठाहियूं या का पकी इमारत ई छो न ठाहियूं पर लाज़मी तौर ते हुनखे ॿाहिरों लोड़ो ॾींदा आहियूं त जीअं निकिरी न सघनि। सो इहे अकूबतूं उन्हनि असांजे ऐं इहो बि लास्ट में असांखे ॿुधायो त हिन आख़िर लोड़े खे वक़्तु घणो थियो टाइम अरसो घणो थियो जेको हा हिन वक़्तु मिसमार थियल सॼो हिकिड़ो माना हिकिड़ो ईअं चऊं त दफ़न थियल हिकिड़ो जी जी ख़तमु थियल इलाइक़ो जी नज़र अचे पियो हिन खे टाइम अरसो घणो थियो 1943 में सूर्य बादशाह खे फांसी मिली तक़रीबन 1943 में इहो ई अरसो हुयो त हीउ जेको लोड़ो लॻभॻि 1 सदी जो पुराणो आहे माना हाणे हुनखे अॼु 2023 आहे इन इहे ई दौर हुया 1923 जा जॾहिं माना ही तहरीकूं पंहिंजे मंतकी अंजाम ताईं अंग्रेज़नि जे उन ख़िलाफ़ भड़क ख़िलाफ़ उन बाह ख़िलाफ़ जेके सरगर्म थियूं इहो ई दौर हुयो छो त माना आज़ादी जी जेका बाक़ाइदगी सां तहरीक आहे उहा असांजी त 1857 खां ई शुरू थी चुकी हुई पर अॻिते हली करे हितां जे उन मिज़ाज मुताबिक़ जेका मज़ामती तहरीक शुरू थी त उहो लॻभॻि माना इन 19
20 खां बाद वारो ई ज़मानो आहे। मां सम्झां थो जंहिंखे अॼु हिकिड़ी सदी पूरी थियण वारी आहे, यकीनन ही हिकु सदी जो दास्तान आहे। ही इलाइक़ो सॼो हिकिड़ो मिसमार थियल आहे, तव्हां छा चवंदा हिन इलाइक़े खे अगरि हिन जो थोरो कमु थिए हा, हिन जो निशान बची वञे, हाणे ॾिसूं था निशान ख़तमु थी विया, तव्हां छा चवंदा? इहा असांजी सरकार जी मां सम्झां थो त घटि में घटि नाअहली आहे, जो उहे असांजा जेके तारीख़ी माॻ आहिनि उहो असांजो असांजे मीरनि जा हुरनि जा लोढ़ा हुजनि या मीरनि जा उहे तारीख़ी क़िला हुजनि या असांजे मुमल जूं ड्रिब डेथरी जूं जेके थाक हुजनि या सिंध सॼी असांजी जेका आहे तारीख़ी हवाले सां जेका आहे उहा मिसमार थी रही आहे, पर असांजी जेका सरकार आहे, गवर्नमेंट आहे, उहा इन तरफ़ ध्यानु कोन थी ॾिए, तवजा कोन थी ॾिए, ऐं उहे जेके निशान आहिनि तारीख़ी मिसारबा था रहनि पिया। ऐं असांजी जेका सिंध जो जेको कल्चर आहे, सिंध जी जेका हिकिड़ी पुराणी तहज़ीब आहे उहा असांजे हथां वञे पई, जंहिंखे असां मुतालबो कंदासीं इहो जेके असांजो औकाफ़ खातो आहे या असांजे सिंध सरकार जा जेके कंसर्नड इदारा आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं त ही जेके असांजा निशान आहिनि, जीअं तव्हां मस्जिद साम्हूं ॾिसो था पिया, त घटि में घटि इन जी मरम्मत कराए इनखे इन जा निशान जेके बाक़ी आहिनि उनखे महफ़ूज़ करण जी कोशिशि कई वञे, त जीअं असांजी तारीख़ जेका आहे उहा ज़िंदा रही सघे, छो त इंसानु पंहिंजी तारीख़ पंहिंजे माज़ी मां सिखंदो आहे। तमामु बहितरीन दोस्तो, असां सां गॾु साईं गुलाम अली लुंड साहब गॾु हुया। असां जरवार जे हिकिड़े तारीख़ी माॻ लोढ़े ते मौजूदु हुयासीं। लोढ़े जी तारीख़ साईं जन ॿुधाई, तव्हां ॿुधी हूंदी, उमेद त ही ॾाढो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ही तारीख़ी माॻ हुयो। इनशाला वरी कंहिं ॿिए वीडियो कंहिं ॿिए तारीख़ी जाइ सां गॾु इनशाला तव्हां सां गॾु हूंदासीं। मां जेको आहे हाणे तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुमि। जिते बि हुजो ख़ुशि हुजो। असांजो जेको फेसबुक पेज आहे सलाम सिंध, असांजो यूट्यूब चैनल, उनखे बि सब्सक्राइब लाइक करे छॾियो। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।